कराची में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कराची में सोशल मीडिया ते आयल ख़बरनि मूजिब क़ौमी असम्बली मेंबर टीवी मेज़बान ऐं स्कॉलर आमिर लियाकत हुसैन जी 3 घरवारियुनि दानियाल शाह मुबीना तौरु तलाक लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। ट्विटर ते केतिरनि ई सहाफ़ियुनि ऐं वापीदड़नि सईदा दानिया शाह तरफ़ां पंजाब जे सूबे जे शहर भावलपुर जी अदालत में दाख़िल कयल दरख़्वास्त कापी शेयर कंदे दावा कई है त आमिर लियाकत जी 3 ज़ाल बि तलाक लाइ अदालत सां राब्तो करे वरितो आहे। दरख़्वास्त में न आमिर लियाकत खां 11 करोड़ 51,50,000 रुपए जो हक़ मेहर बि ॾियण जो मुतालबो कयो। दरख़्वास्त में दानियाल शाह अदालत खां आमिर लियाकत खां माहवार 1 लख रुपया ॾियण जी दरख़्वास्त कई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।